नासिर रोडी में गुज़िरियल हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। तफ़सील वधीक मालूम कंदा सैफुल्ला बलोच खां। जी सैफुल्ला। रोडीअ में एक अफ़सोसनाक वाक़ियो थी गुज़िरियल ॾींहुं रोडी मंडेदारो रेलवे स्टेशन भरिसां ॻोठ हसन चौण वारे रेलवे फाटक ते पंजाब खां कराची वेंदड़ मुसाफ़िर ट्रेन अवामी एक्सप्रेस जी टक्कर लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थींदड़ 25 वरनि जो नौजवान शाबान पुट नूर मोहम्मद चौण इलाज दौरान फौती वियो। वाक़े दौरान रेलवे पुलिस ऐं वारस ज़ख़्मी नौजवान खे खणाए पालकिस्तान रोड मुंतक़िल कयो, जितां धरती जो बि हालत सबबि सखर सिविल ॾांहुं रेफर कयो। तबियत में सुधारो न थियण ते वारस नौजवान खे गंबड़ जे गम अस्पताल खणाया विया, जिते संदसि ऑपरेशन कयो, पर हू ज़ख़्मनि जी सट न सहंदे जानबर न थी सघियो। सोती नौजवान जो मन जॾहिं ॻोठ आंदो वियो त घर में कोराम अची वियो, जॾहिं त इलाइक़े में शोक जी लहर छाइजी वई आहे। वारसनि मूजिबि शहबान ट्रैक्टर जो ड्राइवर हो, पंहिंजे घर जो वाहिद कमाईंदड़ हो ऐं पुठियां सोगवार घरवारी समेत मासूम ॿारड़ा छॾे वियो आहे, जेके हाणे बेसहारा थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि वाक़े में ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे रेल फाटक जे हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे यकीनी बणाइण जो पिणु मुतालबो कयो। जी सैफुल्ला, महिरबानी।